अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो ठाहिण जो ख़ासि मक़सदु छा आहे इहो मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा, वीडियो पसंदि अचे त कमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो वञा त सिंध TV चैनल ते हिकु न्यू ड्रामो आयो आहे। तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां सम्झी विया हूंदव त कहिड़े ड्रामे जी मां ॻाल्हि करण वारो आहियां। दोस्तों, उन ड्रामे जो नालो आहे तकरार। हिन ड्रामे जूं 6 क़िस्तूं हली चुकियूं आहिनि सिंध TV चैनल ते। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त तकरार ड्रामो तव्हां दोस्तनि खे कीअं लॻी रहियो आहे। ऐं हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन ड्रामे जो राइटर केरु आहे ऐं डायरेक्टर केरु आहे, इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तों, हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे चौधरी असगर फ़हीम ऐं राइटर आहे साईं नूर ज़हूर। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे जो राइटर ऐं हिन ड्रामे जो राइटर साॻियो ई आहे, नूर ज़हूर। दोस्तों, तव्हांखे तकरार ड्रामो कीअं लॻी रहियो आहे इहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, उमेदु कयां थो तव्हां दोस्तनि खे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे हीअ वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट कंदा।